अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद GSM जी लतीफ़ सुर कोयहारी जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। कोयहारी लफ़्ज़ जी माना मां मालूम थिए थो त ही सुर असुल जाबलू क़ौमनि जो रचियल आहे, यानी जबल में रहंदड़ क़ौमुनि ही सुर ईजाद कयो आहे। सिंध ऐं पंजाब में घणो ॻाइण में ईंदो आहे। जंहिं सूरत में हिन सुर में ससुईअ जे ॾूंगर ॾोरण ऐं टकर टाकण जो ख़ासि ज़िक्र कयल आहे, तंहिं सूरत में ई मथसि सुर कोयहारी नालो रखियो वियो आहे। कल्याण आडवाणी लिखे थो त ससुई राति जो ज़रो बि न जागी ऐं रुॻी निंड कयाई नईअ करे हाणे रोज़ राह में रुली रही आहे। तोॾा तवारींदा हलिया विया हाणे संदसि मुर्क आहे, भॼी साथ सां मरण ए अणासी तूं कीअं थी ओझरे। हू चुपाता चढ़ी वञी तोड़ पहुता, हाणे तूं नेणनि मां निंड उखोड़ मतां वणनि में वाका करणा पवंदा। जे पेर डिघा करे सुतियूं तन खे साथ सुते ई छॾे वियो। सुम्हण कमीणनि जो कमु आहे। ॾूंगर ससुईअ सां ईअं ॾाढायूं थो करे जीअं वाढो वण वढे, उन जी रूह में ज़रो बि रहम कोन्हे। पहणनि संदसि पेर पिथूं कया आहिनि ऐं तिरियूं छिनियूं आहिनि। जबल साणसि जाड़ूं कयूं आहिनि। जंजा हो त वञनि, उनखे त पाण घणो पुछिजे, पर ॾूंगर वटि अहिड़ो दिलासो कोन्हे। जे सुम्हण मुतालिक़ छा साईं फरमाए थो त सुतीअ पेर डिघा करे वॾी जाड़ कया, दर भर उभिए दोस्त जे त सुर पुर हूंद सुया। असुल आरीअ जाम जी सॻे तूं न सियाए, पुनूअ सी प्यार थी निभागी निंड्रूं करी। इहो कमु कमीणनि जीअं सुम्हनि पेर डिघा करे, लोची छो न लतीफ़ चए हारे लई होतन। निंड्रा निभागियुनि खे ओभाला अचनि, से पुनूं कोह पुछनि जे संझे रहनि सुम्ही। सुतीअ संझे ई मुंहुं वेढ़े मोन जीअं, ओ जाॻो अखियुनि खे ॼातो न ॾेई, हथां तो पेई थी कचो केचियुनि करी। अणांगनि रस्तनि ॾुखियनि पेचरनि ॾूंगर जे ॾाढाइनि ऐं ससुई जे सोज़ जा ज़िक्र छा साईं कुझु हिननि लफ़्ज़नि में बयानु करे थो। ॾूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करी, मूं तन दर हीअं वहीं जीअं वण वढे वाढो। इहो कर्म जो काढो न त पथर केरु पंधु करे। ॾूंगर ॾुख संदाए पिरीअ गॾिजां त चवां, भिनीअ थी भवारियूं ॿिया वंगा वर संदाए। चङी कान कयाए पेर विञाए पिरीअ जो। ॾूंगर ॾोरा पोइ पहिरियों चवंदसि पिरीअ खे, पहण पेर पिथूं कया तिरियूं छिनियूं तो। रहम न पियो रूह में क़दुरु मुंहिंजो को, वाको कंदसि वो मूंसी जबल थो जाड़ूं करे। ॾूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि, घणो पुछिजे तिन खे जिन वटां हो त वञनि। तूं कीअं संदा तन पहण पेर ॾुखोईअं। ॾूंगर ॾुखोयनि खे ॻल न सुका ॻोढ़ा, हुजे पहण पब जा से भॼी थिया बोरा। गूंदर जा घोड़ा वञनि जान जुदा कयो। वरी हिकु जाइ ते छा साईं फरमाए थो त ससुई जा सूर ॾिसी ॾूंगर बि ससुई सां गॾु रोअण लॻा। फरमाए थो त कीजे कढिया पार ॾुखीअ ॾूंगर पाण में,
सुणी सातवार मिरूं पिया मामरे। ॿई वेठा रून ॾुखी डूंगर पाण में, कंहिंखे कीन चोन मंझंदि जो परितो। पुन्हुअ जी जुदाई बाद पुन्हु पोयां लक लताड़ी ते पोइ बि पाण खे पुन्हुअ जी बानी सम्झंदड़ ससुई जा अहसास छा साईं कुझु हीअं बि बयानु कया आहिनि। जेही जे तेही त बि बानी ॿारो चंदी, हुज त हो त पुन्हुअ सी मूं कमीणीअ के ही। असुल आरीअ जाम जे पलय आऊं पेई, हूजा पाइन पेर में तंहिं जुतीअ न जेही। विसारे वेही तन केचुनि खे कीअं रहां, हुई जे न हुई त बि बानी ॿारो चंदी। इन संग मुक़ाबिल ससुई संधियन थे सुई, हुन तां लॼ लुई हिन जो हलण हो तॾे। दोस्तो अॻिते हली छा साईं ससुई जा सूर बयानु करे थो। किथे चए थो त पुन्हुअ जो अक्स ससुई लाइ राहत आहे, ऐं किथे वरी चए थो त ससुई जा सूर जेकर बयानु कयां त मिरुनि खे माठ लॻी वञे, जबल जली वञे ऐं ओभरी की न ओभरे। इन रमज़ में छा साईं वहदतुल वजूदी फ़िक्र जी प्रचार कंदे फरमाइनि था, मूंखे जिनी मारियो सुञातम सेई, पुन्हुअ जे पेकान पछंडिया ॿिलनि तां ॿेई। वेॼनियो वेई थी वहिणी सजणे, पर त वो पुन्हुअ जो रुॻियाई राहत। भायां ॾींहुं भवारऊं साॼन लाइ सिहत, मिठी मुसीबत आहे आर्य जाम जी, पर त वो पुन्हुअ जो सहाई स्याह। मुंहुं ॾेई मूं आयो रंगा रंगी राह, पहिरीं ॾींदा पाह पोइ रंगींदा रंग में। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री, लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन ॾरी। वञनि वण ॿरी ओभर उभरे की न की। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़बान, लॻे माठ मिरुनि खे रसे सूर शबान। टाकर टिके कान जबल सभु जली वञे। दोस्तो सुर कोहारी में ससुई जा ॾुख सूर तकलीफ़ बयानु कयूं वयूं आहिनि। ॾुखियनि पेचरनि ॾुखियनि रस्तनि हूंदे बि ससुई पंहिंजो सफ़र जारी रखियो ऐं पंहिंजे मंज़िल तां कॾहिं कोन हटी। असांखे बि पंहिंजूं मंज़िलूं माणण लाइ साबित क़दम रहणो पवंदो, छा साईं जे ॾिनल पैगाम ते अमल पेरा रहणो पवंदो ऐं कामयाबियूं हासिलु करणियूं पवंदियूं। जीअं जियल थी।